नाज़रान खे कबड्डी नालों त नसीराबाद वेझो बार्डर रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सगीर कांधड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रान सां शेयर कयूं पिया त नसीराबाद वेझो बार्डर रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सगीर कांधड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हवाले सां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श कुरैशी, छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो हवाले सां। जी बिल्कुल ही रात देर बेरा पुलिस आहे जंहिंमें बेरा ऐं बाटरा रोड ते ही पुलिस मुक़ाबिलो थियो आहे। शाख वटि जिते पुलिस जो चवणु आहे त 4 खां 5 माण्हू थोरे जे इरादे सां शाख वटि बीठा हुआ ऐं उन्हनि जो असां सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिंजे नतीजे में सगीर कांधड़ो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे, जंहिं वटां पिस्टल बि बरामद थियो आहे। ऐं सगीर कांधड़े लाइ ॿुधाए थो वञे त हीउ सगीर कांधड़ो उहो जवाबदार आहे जंहिं अॼु खां 22 ॾींहं अॻु नसीराबाद में मसरूफ़ इलाइक़े जंहिं शहर वटां रफ़ीक शेख मुकेश्वर खां 80,000 ॾींहं ॾिठे सुरखिया हुआ ऐं हिन जो हिकिड़ो साथी तारिक मीर जेको 2 ॾींहं अॻु नसीराबाद पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो हो। वधीक 4 साथी आहिनि जेके फरार थी विया आहिनि, जिन जे पोयां असांजी पार्टी चइबा ऐं गिरफ़्तार थी वेंदा। जी वॾी महिरबानी अल्लाह बख्श कुरैशी अपडेट करण जे लाइ।